पीपल्स पार्टी इलेक्शन बाबत हुकूमत के सदारती ऑर्डिनेंस के चैलेंज करण जो ऐलान करे छड़ियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त उम्मीद त सुप्रीम कोर्ट ओपन बैलेट ज़रिए चूंड की इजाज़त न ॾींदी, पर पीटीआई की साज़िश कामयाब थी त उहो जमहूरियत ते वॾो हमलो हूंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इलेक्शन बाबत हुकूमती ऑर्डिनेंस के चैलेंज कंदासीं। उम्मीद आहे त सुप्रीम कोर्ट भी ओपन बैलेट ज़रिए चूंड की इजाज़त न ॾींदी। हुन चयो त जेकॾहिं पीटीआई जी सेनेट इलेक्शन बाबत साज़िश कामयाब थी त उहो जमहूरियत ते वॾो हमलो हूंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ओपन बैलेट ज़रिए चूंड थी तॾहिं बि हुकूमत के वॾो टफ टाइम ॾींदासीं ऐं मैदान छॾण बदिरां मुक़ाबलो ज़रूर कंदासीं। हुन चयो त हुकूमत आम चूंडनि जी या सेनेट चूंडनि खे बि तकरारी बणाइण चाहे थी। इमरान सरकार सेनेट चूंडनि में रुगो धांधली चाहे थी, छाकाणि त हुकुमरान ॼाणी था त उन्हनि जा क़ौमी ऐं सूबाई असेंबली मेंबर्स खाइन नाराज़ आहिनि। पीपी चेयरमैन जो त ॻुझी वोटिंग जो मक़सद आहे त जंहिंजी मर्ज़ी जंहिंखे बि वोट ॾे, पंहिंजी मर्ज़ी सां वोट ॾियण हर मेंबर जो हक़ आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हुकुमरानो अवाम मञी बि चुका आहियो त हीउ आईनी इशू आहे। असां चूंड सुधारनि जा हामी आहियूं, पर चूंडनि खे तकरार बणाइण न ॾींदासीं। हुकूमत खे त ज़रे घटे साल थी विया आहिनि, पर चूंड सुधारा नाहे आणे सघी।